अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे शनास। हू बेज़ारीअ विचां चइनी तरफ़नि ॾे निहारे थो। हर को मुसाफ़िर पंहिंजी धुन में मगन आहे। के झूठा पिया खाइनि, के त माॻई सुता पिया आहिनि, मथे ढुरकियल, अखियूं बंदि कयल। बस जे लोॾनि में ईअं थो लॻे ॼणु के प्लास्टिक जा गुॾा सीटुनि ते रखियल हुजनि। ग़ुलाम अली साम्हूं ड्राइवर जे साम्हूं लॻल शीशे ॾांहुं निहारे थो, जंहिंमें ड्राइवर जे पेशानीअ जो हेठियूं अधु ऐं अखियूं नज़र अचनि थियूं। अखियुनि जो मुहर साम्हूं रोड जी जूए आहे। ग़ुलाम अलीअ जे मुंहं में संदसि अक्स ॾिसी ख़्याल अचनि था। कहिड़ो न ठाहु कमरा आहे, नंढो नेटो, धोतल पोतल, बस रुॻो वात ऐं ज़ुबान जी जाइ ते ॾंगू थो रखे। ड्राइवर खे अहिड़ो थियणु न घुरिजे। ड्राइवर त जहिड़ो सवारियुनि जो अबो। जे हिन ईअं कयो त सभिनी ते कहिड़ी मयार। छा न उस्ताद निज़ाम चवंदो, चए भाउ ड्राइवर जी अखि नज़र खां वधीक शनास ऐं हया रखंदी आहे। अखि जे शीशे में सॼो जहान भरिजे थो। माउ भेण सभिनी लाइ अखि रखणी आहे। ड्राइवर को वियल थोरो ई हूंदो आहे, वॾो गुड़दो हूंदो आहे। ऐं हिकिड़ो हीउ आहे, सोणो आहे त छा शइ, सोणा त टूह बि हूंदा आहिनि, पोइ उहे गिदरनि जूं सिकूं लाहींदा छा। ग़ुलाम अली सनी हाठीअ वारो हिकु कुराड़ो शख़्स आहे। संदसि मथो सॼो अछो, अखियुनि ते गोल कावनि वारी ऐनक, ॿुची ॾाढ़ी, मथे ते किथां किथां उजड़ल टोपी ऐं कुल्हनि ते पोतड़ो अथसि। खेसि खादीअ जो वॻो पहिरियल आहे जेको किथां किथां लहसजी वियो आहे। संदसि हथनि पेरनि में फुड़ती आहे। साम्हूं वारी सीट जे पुठि मथां लॻल ॾंडे में संदसि हथ जी पकड़ संदसि कुवत खे ज़ाहिर करे थी। हीउ मंझंदि जो वक़्तु आहे, ॿारनि खां पोइ जी का महिल, जॾहिं सिज जा पाछा हिक रुखे जनमु वठंदा आहिनि। ओलह ॾांहुं वेंदे ई खाॿे रुख जे ऐं ओभर ॾांहुं वेंदे साॼे रुख जे दरिया मां उस लिया पाईंदी आहे। हिन महिल खाॿे पासे वारा ताव महसूसु करे रहिया आहिनि। ग़ुलाम अली जे पासे में दरिया खां वेठल सुटेड बुटेड नौजवान बि झूटा खाईंदे गर्मीअ ते अखियूं पटे थो। वरी ग़ुलाम अलीअ ॾांहुं निहारे पंहिंजी पोज़ीशन ठाहे सीट खे टेक ॾेई अखियूं पूरे छॾे थो। बस में रिकॉर्डिंग जो आवाज़ु झीणो आहे। बस जी रफ़्तार झकी थिए थी त ॻाइणी जा सुर मुंझी था वञनि। जंहिंमां लॻे थो त बस सरासर कमज़ोरीअ जो शिकार आहे। जंहिंमहिल लता थी ॻाए त ख़बर थी पवे त ॼणु मुबारक बेगम जो आवाज़ु हुजे। ग़ुलाम अली पंहिंजे पासे में वेठल नौजवान ॾांहुं निहारे भुणके थो। इन ई री खां त चङो आहे त बंदि करे छॾेसि। छोकिरो अखियूं खोले निहारे थो। छोकिरे जी पेशानीअ ते पघर जो ज़ोर आहे। हू थोरी जाइ ठाहे पंहिंजे सूट जे पासे वारे खीसे मां रुमाल कढे थो। संदसि कोशिशि जे करे ग़ुलाम अलीअ खे बि थोरो सिरकणो पवे थो। हू अंदर में झक खाए थो। अञा पायो इहे लिफ़ाफ़ा, असांखे केतिरी बि दॿ छो न निकिती। किथे पातोसीं? कोटी पातीसीं, लिफ़ाफ़ो न पातोसीं। भेण उथण वेहण लाइ माण्हू ॾचे में। छोकिरो पघर उघे थो। ग़ुलाम अलीअ जी भुणक वरी बि रहे नथी थिए। चङी गर्मी आहे। छोकिरो वरी बि पंहिंजे किरत में महू आहे। हाकारी ऐं कंधु लोॾींदे पघर उघी हू वरी सीट ते टेक लॻाए अखियूं पूरे थो छॾे। वरी माठि थी वञे थी। कुझु देरि लाइ टेप बि बंदि थी वई आहे। ग़ुलाम अली पाण खे हल्को महसूसु थो करे, पर वरी आवाज़ु शुरू थिए थो। कैसेट मटाईंदे ड्राइवर खे कुझु देरि लॻी हुई। ग़ुलाम अली भर वारे छोकिरे ॾांहुं हिकु नज़र करे वरी चुप थी थो वञे। सोचे थो स्टूडेंट आहे, जेकॾहिं हिमत करे हा त हुन चिब जहिड़े छोरे खे माठि न कराए हा। वात ॻाढ़ो, रुॻो वात में कुझु न कुझु पियो ई अथसि, खदड़ो भेण सां, न ॾाढ़ी न मुछ। हलियो आहे बसि कंडक्टरी करणु। ख़्यालु अचण साण वरी संदसि नज़र साम्हूं अॻिए दर सां लॻियल ॾंडे ते वेठल कंडक्टर ते वञी अटके थी। छोकिराट आहे 15-16 सालनि जो, कारी जीन्स, पीली शर्ट, अछो रंग, ॻाढ़ो वात। संदसि अखियूं बंदि आहिनि ऐं पेर कुमारसानो जे आवाज़ ते लर्ज़िश में आहे। ग़ुलाम अलीअ जो अंदरि सड़े थो, अखियूं ॿूटियूं पियो आहे। हाणे स्टाफ जी ख़बर कीअं पवंदसि? किथे वारी सवारी किथे लाहिणी आहे,
किथे बस बीहाणी आहे, छोरे खे का ॼाण पवंदी? बस साईं जवान ज़मानो आहे, ड्राइवर आहे नौजवान, न त तजुर्बो न ॼाण, अहिड़ा छोकिरा कंडक्टर ई रखंदो। ॿियो न त छोकिरे खे कपिड़ा पातल आहिनि, लॻे थो को कंडक्टर, अलाए छा थो लॻे। ऐं ॻाल्हाइण त ॼण टांडा उछलींदो हुजे, ईअं ॻाल्हाइबो आहे सवारियुनि सां, रिज़क सां। खेसि यादि थो अचे त अञा कीअं न कुझु घड़ियूं पहिरीं हिन छोरे सां मुंहमारी कई हुई। ॻाल्हि का वॾी बि कान हुई, पर ॻाल्हि का नंढड़ी बि त न हुई। हिकिड़ो त हिन शुरूअ खां ई बेज़ारु कयो हो जो बस न पियो हलाए, चए सवारियुनि जो इंतज़ारु आहे, बस भरिजे त हलूं। ऐं जॾहिं बस भरिजी वई त ॿ भेरा पियो किरायो वठे। मूं रुॻो चयोमांसि त यादगिरी कोन थी पवई छा, त विढ़ी पियो ऐं लॻो घटि वधि ॻाल्हाइणु। कोन्हे को माण्हुनि में जज़्बो, न त ईअं हूंदो को कंडक्टर कंहिं सवारीअ खे दड़े। असांजे वक़्त में ईअं मजाल न हुई जो सवारियुनि सां खोरो ॻाल्हायूं। जे मुंहं ते वर बि ईंदो हो त ड्राइवर उस्ताद निज़ाम रड़कंदो हो, अड़े ग़ुलामो होश कर। ऐं हिकिड़ो हीअ आहे, ग़ुलाम अली अखि खोले वरी ड्राइवर ॾांहुं निहारे थो, ॼण कुझु समक ई नथी पवेसि। बस खे हिकु झटको थो अचे, शायदि को स्पीड ब्रेकर अची वियो हो। ओचितो लोॾे ते सभु सवारियूं छिरकियूं थियूं पवनि। भर में वेठल नौजवान भुणके थो। ही स्पीड ब्रेकर आहिनि या गाॾी ब्रेकर? ग़ुलाम अली मुरकण जी कोशिशि थो करे। साईं रोड वारनि जी महिरबानी आहे, खाई विया आहिनि मुल्क खे। छोकिरो ग़ुलाम ॾांहुं निहारे मुरके थो, कंहिं छॾियो बि आहे? ग़ुलाम वटि हिन ॻाल्हि जो शायदि को बि जवाबु न आहे। हू दरीअ खां ॿाहिरि थो निहारे। शहर शुरू थी चुको आहे, अञा पहिरियां इलाइक़ा शुरू थिया आहिनि। ड्राइवर झटके सां गाॾी बीहारे थो। ग़ुलाम अली साम्हूं थो निहारे। कुझु माण्हू बीठल हुआ। कंडक्टर दरवाज़ो खोले ॿाहिरि लड़की माण्हुनि खे अंदरि अचण लाइ जाइ थो ॾिए। भरिसां औरतुनि सां वेठल हिकु हमरा भुणके थो, ओयो खण, थुक भुजे जेतिरे पंध लाइ बि खण सवारियूं, उहो रुपयो बि छो वञे। ग़ुलाम अलीअ जा कन बि सरला आहिनि, हू बि ॻाल्हि खे मथे करण लाइ ॻाल्हाए थो। मोचड़ो आहे घटि, मानी अथनि वधि, छोरा आहिनि टरू, बस छल न बांदर खे ढोलकी हथ अचे। सवारियुनि जे चढ़ण सां बस में विच वारी जाइ भरिजी वई आहे। बस हलणु शुरू थी करे त कंडक्टर छोकिरो बि माण्हुनि जे विचां भाड़ो वठंदो पोएं तरफ़ अचे पियो। ग़ुलाम अलीअ जे हथनि पेरनि में ॼण ॼातल सुञातल ख़ारिश थींदी हुजे। उस्ताद निज़ाम साण हूंदो हो त केॾो न दिलि में रतु हूंदो हो। उहा त पक हूंदी हुई त हथ जो कमु न कबो, दड़को दहमानी कमु ॾेई वेंदो। पर हिन छोरे खे शायदि सेखत ॾियणी ई पवंदी। पोइ उस्ताद बि कीअं न दॿ ॾींदो, चए ग़ुलाम अरॾो आहीं, वात थो हणी, हलाए बस खे, धको हण त चोरियां न। ऐं मां खिली डबल कंदो हुउसि त कीअं न शीशे मां निहारे मुरकी खाॾी छिकींदो हो। छोकिरो किरायो वठी पोएं तरफ़ पियो अचे। ग़ुलाम वटि पहुचे थो त ग़ुलाम खां पुछे थो, कितना अरसा हुआ है कंडक्टरी को? छोकिरे जो मुंहुं बिगड़जी वञे थो। छो? अभी फज़ीलत नहीं आई। ग़ुलाम घूरे थो निहारेसि, तूं सेखारींदे छा? छोकिरे जो लहजो उघरो आहे। ग़ुलाम जूअ थो करेसि, छोरा ॻाल्हाइणु अचई थो? वात फाटा, भक त कीअं नथो करी? अधु कलाक जो सफ़र 1.5 कलाक लाथो अथई। ठिक 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 ठिक, हथ पंधु बीह लाह कढिया अथई ऐं हली थो मथो हणु। छोकिरो बि बाहि मां थो झलेसि, छो कमायूं न छा? मुसाफ़िर न खणंदासीं त कमाइबो किथां? अड़े पर असां बि त कंडक्टरी कई आहे, ईअं कोन कयोसीं। तूं छा सोनियूं सवारियूं विहारींदो हुएं? चइनी पासे माण्हुनि में चौॿोल आहे। ग़ुलाम जे पासे वारो छोकिरो ग़ुलाम खे खंभे थो हुजे, बसि चाचा बसि। ॿिया माण्हू छोकिरे खे झले था वठनि। ग़ुलाम सो ॻाढ़ो आहे। परियां शीशे मां ड्राइवर ॾिसण जी कोशिशि थो करे, पर विच ते बीठल माण्हुनि जे करे ॾिसी नथो सघे। पुछा थो करे, छा आहे? अड़े ॾिसो त सही, वात ॻाढ़ो, भक त केतिरी थो करे, हिते ठक हुते ठक। असां त खणी ॾिजणा आहियूं, कुझु कोन था चऊं। जे उते असां वारो उस्ताद निज़ाम हुजे हा त पुटु सवारियुनि सां ईअं ॻाल्हाइण ते धण बचो रुलाए विझई हा। कोन टकिरियो अथई को उस्ताद, बसि मुछनि जी सावक ते
गाॾी मिली अथव, ॾिसो त सही ज़ुल्म, कुझु चऊं था त विढ़ था अचनि। कंडक्टर बस जी स्पीड घटि महसूसु कंदे रड़ थो करे, छिके रखो उस्ताद, मां पाण ई थो मुंहुं ॾियां। ग़ुलाम खे ॼण टांडा था वराइनि। अड़े तूं छा मुंहुं ॾींदे छोरा, टपड़ अथई? उते सवारियुनि मां आवाज़ु अचे थो, ख़्याल सां ॻाल्हायो झूना, ॿार बि वेठल आहिनि। बस कर ग़ुलाम, सवारियुनि जो हाया कबो आहे। रोज़ीअ खे ईअं गदिलो करे नाहे खाइबो। अञा ग़ुलाम कुझु कुछे तेसीं कंहिं संदसि पुठीअ ते हथु रखी उहा ॻाल्हि चई आहे। वाही तबाही ॻाल्हाईंदे ग़ुलाम खे बिल्कुलु बि उहो अहसासु कोन्हे त केरु हिन सां मुखातिबु आहे, जंहिं संदसि नालो बि वरितो आहे। अड़े पर उहो ई त मां बि चवां पियो, असांजो उस्ताद बि ईअं ई चई वियो। कंडक्टरी कंदे ॼमार गुज़री, हाणे हिननि खे सम्झायूं था त ॿुधनि ई कोन था। अड़े पर तूं ॿुध त सही, ग़ुलाम जे पुठ ते रखियल हथ जो छुहाउ सख़्तु थी वियो आहे। हू कंधु वराए सवारियुनि विचां ॻाल्हाईंदड़ खे ॾिसण जी कोशिशि थो करे। खेसि ओलह जो कुझु ॼातल सुञातल थो लॻे ऐं नेठि उहो चहिरो नज़र अची वञेसि थो। उस्ताद निज़ाम माण्हुनि जे विच में मौजूदु आहे। ग़ुलाम जो मुंहुं मुर्क जे दाइरे में थो अची वञे। हू माण्हुनि खे चीरे उस्ताद जे पेरनि ते हथु रखण लाइ जाइ ठाहिण जी कोशिशि थो करे। उस्ताद तव्हां? हाउ मां, किथां चढ़ियव? हिन ई स्टॉप तां। पर तो ही कहिड़ो बखेड़ो शुरू कयो आहे? ईअं कबो आहे छा? उस्ताद जे हथ जा गुंज भिरुअनि जी सफ़ेदी उमिरि जो मोह ज़ाहिर करे थो। ग़ुलाम लाॾ विचां माण्हुनि जे ग़ुलाम लाॾ विचां माण्हुनि में मान हथु करण लाइ उस्ताद सां ॻाल्हाए थो। उस्ताद तूं पाण ॾिस न, हाणे उहो को तरीक़ो आहे, ईअं कबो आहे? पर हुन में तुंहिंजो छा वियो बाबा? हीअ हिननि जी मिल्क आहे, जीअं वणेनि तीअं कनि। बराबरि, पर छोरे खे ॻाल्हाइण जो अफ़ाल बि न आहे, सवारियुनि सां थो विढ़े। अला, निज़ाम जो मुंहुं घुंझजे थो वञे। हू छोकिरे ॾांहुं निहारे थो। छुरायो सच आहे? उस्ताद में वॾी ॾिया आहे। छोकिरो बि छिरकी वियो आहे। हू बिल्कुलु माठि आहे। निज़ाम घणो कुझु सम्झी थो वञे। भरिसां ड्राइवर मामले खे न सम्झंदे बस खे ब्रेक हणी छॾी आहे। निज़ाम कंडक्टर ॾे घूरे थो। छोरा, ईअं बिरादरीअ खे लॼाए न। जिते न्याणियूं ऐं माइरूं गॾु हुजनि उते ईअं नाहे ॻाल्हाइबो। नज़र में शनास रख, आईंदे वात फाइण खां पहिरीं हेॾे होॾे निहार कजां। छोकिरो हाकार में कंधु लोॾे थो। निज़ाम ग़ुलाम ॾांहुं निहारे थो। ऐं तूं बि होश कर ग़ुलाम, उमिरि खाई चुको आहीं, ईअं फॾनि में केसीं गुज़ारींदे? होश कर हाणे, हीअ तुंहिंजी माया नाहे। तो पंहिंजो वक़्तु गुज़ारियो आहे, हाणे ॿियनि खे गुज़ारणु ॾे। हू कंडक्टर ॾांहुं निहारे थो। बाबा हलाए बस खे, धकु हण त गाॾी चुरे। ग़ुलाम जो बि कंधु झुकी वञे थो। संदसि कननि में उस्ताद जे लहजे जी गूंज भरिजे थी। संदसि अखियूं टिमटार आहिनि। हू मुरकंदे छोकिरे खां पहिरीं ई बस जे छत में धकु थो हणे। डबल ए उस्ताद! निज़ाम मुरके थो। ग़ुलाम माण्हुनि जे विचां मुंडी कढी ॾिसे थो त ड्राइवर कहिड़ी वरंदी थो ॾिए। हू बि मुरके थो। ग़ुलाम खे ॿिन्हिनि जी मुर्क हिकु जहिड़ी नज़र अचे थी। बस हलणु शुरू थी करे।